यहाँ गुरु के अब्दुल कादिर जिंदाबाद खपाई दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। मुसलमान भाइरो ख़िदमत में अर्ज़ पियो कयां त आख़िरत जी जेका ज़िंदगी आहे जन्नत जी, उन जन्नत जी हयाती ऐं ज़िंदगी जे लाइ अल्लाह से उन जहान जी ग़िज़ा ख़ुराक भी दुनिया में रखी आहे। मसलन तव्हां सां इंसान हो जेको इंसान ईमान थो आणे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन ईमान ऐं कलमो जेको इंसान थो पढ़े इहो कलमो इंसान जी दिलि में अचे थो। जीअं बज़ाहिर दुनिया जे अंदरि ज़मीन में इंसान जो रिज़्क़ रोज़ी पियो आहे, ईअं मोमिन जी इन दिलि में अल्लाह साईं आख़िरत जो ग़िज़ा ऐं ख़ुराक रखी आहे। अल्लाह सां मुहबत दिलि में, रसूलुल्लाह सां मुहबत दिलि में, सहाबा सां मुहबत दिलि में, अहल बैत सां मुहबत दिलि में, आख़िरत जो फ़िक्र दिलि में। हाणे इंसान जेको कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन ईमान कलमे सां इहो जेको इंसान ईमान थो आणे त इहो इंसान ईमान वारे ॿिज खे, दाणे खे, तुख़्म खे पंहिंजे दिलि वारी ज़मीन ते मोमिन बानो रखे थो। मोमिन हाणे उन ते रखे थो। पोइ जीअं दुनिया जे अंदरि सब्ज़ी भाॼी फल फ्रूट जे लाइ दरिया, चश्मे, बारिश जो हुजणु ज़रूरी आहे, ईअं अल्लाह साईं तव्हां असां इंसाननि खे जेका आख़िरत जो दाणो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे जो ॿिज आहे, उन कलमे जे ॿिज खे आबाद करण जे लाइ रब साईं दुनिया में ॿ शयूं मोकिलियूं। हिकु क़ुरान पाक जी नेमत, ॿी रसूलुल्लाह जी नेमत आहे। त हिकु तव्हां इंसाननि जो ताल्लुक़ क़ुरान शरीफ़ सां थी पए। क़ुरान पाक आख़िरत जे रिज़्क़ रोज़ीअ जो इहो बारिश आहे। जीअं बारिश सां, चश्मे सां, दरिया सां, शाख़ुनि सां, वाहनि सां तव्हां जूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं, फसल बाग आबाद था थियनि, तीअं तव्हां इंसान जॾहिं ईमान आंदो आहे, कलमो पढ़ो आहे, हाणे तव्हांजो क़ुरान पाक सां ताल्लुक़ ज़रूरी आहे, रसूलुल्लाह सां ताल्लुक़ ज़रूरी आहे, सहाबा इकराम सां ताल्लुक़ ज़रूरी आहे, अहल बैत सां ताल्लुक़ ज़रूरी आहे, उलमाए हक़ उलमाए दीन सां ताल्लुक़ ज़रूरी आहे। इन्हनि जे निस्बत ऐं ताल्लुक़ जे करे तव्हां असांजे दिलि में आख़िरत जन्नत जी जेका ग़िज़ा आहे ईमान ऐं कलमे वारी, उहा वधीक इंसान जे दिलि में आबाद थींदी। हाणे क़ुरान पाक जे ताल्लुक़ सां निमाज़ जी तौफ़ीक़ थींदी, क़ुरान शरीफ़ जे निस्बत सां ज़िक्र जी तौफ़ीक़ थींदी, क़ुरान पाक जे निस्बत सां मुहम्मद मुस्तफ़ा सां ताल्लुक़ मज़बूत थींदो, क़ुरान शरीफ़ जी निस्बत सां पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत सीरत जी तौफ़ीक़ मिलंदी, क़ुरान शरीफ़ जी निस्बत सां इंसान खे आख़िरत जो फ़िक्र ऐं उन्हीअ खे मौत जो यादगीरो बीहंदो। क़ुरान पाक जे फ़िक्र ऐं निस्बत ऐं ताल्लुक़ सां हिन जी दिलि में ख़ौफ़ ख़ुदा ईंदो, हिन में इंसानियत ईंदी। तंहिंजे करे इंसानो अल्लाह साईं जन्नत जी हमेशह जी ज़िंदगीअ जी जेका ग़िज़ा ऐं ख़ुराक है रूहानी, उहो क़ुरान शरीफ़ मुहम्मद मुस्तफ़ा जी तालीम, उहा अल्लाह से दुनिया में मोकिली। हाणे रब साईं फरमायो लक़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन। ऐं इंसानो मां रब अहकमुल हाकिमीन तव्हांखे नूर मोकिलियो आहे। नूर हिते नूर खां मुराद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा आहे, उसवा हसन आहे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़िंदगी, महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा, महबूब मुस्तफ़ा जी अमल ऐं किरदार, रब अहकमुल हाकिमीन इन खे नूर फरमायो आहे। जीअं तव्हां असां साम्हूं बत्ती आहे बल्ब जी बत्ती असां हिक ॿिए खे ॾिसूं था, रोड रस्ते ते घर में बत्ती हूंदी आहे त इंसान खे हर शइ ॾिसण में ईंदी, इहा रोशनाईअ सां रस्तो मिलंदो आहे। ईअं रब साईं फरमाए थो इंसानो तव्हांखे मां मुहम्मद मुस्तफ़ा जी मुबारक हस्ती मोकिलियमि, जेका पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा उसवा हसन अव्हां जे लाइ हिकिड़ी नूर ऐं रोशनाई आहे। पर किताबुल मुबीन रब साईं फरमाए थो मां तव्हांखे क़ुरान पाक जहिड़ी दौलत ॾिनमि। इंसानो ख़ैरपुर जे शहर में हिकिड़ो इंसानु रहे थो, हितां हिनखे वञिणो आहे सखर आहे बि राति जो वॻड़ो। इहो इंसानु ख़ैरपुर खां सखर तॾहिं पहुचंदो, उन मोटर साइकिल ते, बाइक ते, कार ते
जॾहिं इनखे ॿ रोशनायूं हुजनि। हिकु हिन इंसान जे अखि में नज़र ऐं दीद हुजे, अखि में दीद हुजे। ॿियो, जंहिं मोटर साइकिल ते वेठो आहे, जंहिं कार में वेठो आहे, उन कार में बत्ती ऐं रोशनाई हुजे। कार में त बत्ती आहे, मोटर साइकिल में त बत्ती आहे, पर जेको ड्राइवर आहे, जेको इंसान हलाए थो, उनजे अखि में नज़र दीद न आहे, नाबीनो आहे, अखियुनि खां माज़ूर आहे, दीद नथी पए, इहो इंसान मंज़िल ते न पहुचंदो, सखर नथो पहुची सघे। अहिड़े तरीक़े सां हिन इंसान खे नज़र दीद त आहे, पर मोटर साइकिल में बत्ती न आहे, राति अंधेरी आहे, कार में बत्ती न आहे, राति अंधेरी आहे। लेकिन इन इंसान खे पहुचणो बि ज़रूरु आहे त हाणे जेकॾहिं मोटर साइकिल में बत्ती रोशनाई नथी, तॾहिं बि नथो पहुची सघे। पोइ मुस्लमान भाइरो, मुअद्दिबाना अर्ज़ु आहे, हिकिड़ो आरज़ी सफ़र आहे ख़ैरपुर खां सखर ताईं, हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं। इहो सफ़र ईअं नथो थी सघे जेसीं ताईं ॿ रोशनायूं हुजनि, हिकु अखि जी रोशनाई, ॿियो ज़ाहिरी उन हीअ मोटर साइकिल जे बत्ती बल्ब जी रोशनाई। जॾहिं ॿ रोशनायूं हूंदियूं तॾहिं तव्हां ख़ैरपुर खां सखर ताईं पहुची था सघो। ईअं इंसान हितां खां इंसान खे आख़िरत जो सफ़र करिणो आहे। रब अहकमुल हाकिमीन जे आॾो पेशी थींदी, मैयामल मिसकाल ज़रतन ख़ैरन यर, मैयामल मिसकाल ज़रतन शरन यर। नेकी थोरी बि ॾिसण में ईंदी, गुनाह थोरो बि ॾिसण में ईंदो। हाणे असुलु इन मोमिन इंसान जी जाइ जन्नत आहे, अलाह जी रज़ा आहे। उन जे लाइ अलाह सही दुनिया में ॿ बातिनी रोशनायूं रखियूं। हिकिड़ी बातिनी रोशनाई आहे अखि वांगुरु, ईमान ऐं क़ल्ब। जॾहिं हिकिड़ो इंसान ईमान थो आणे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन ईमान ऐं क़ल्ब सां उन मोमिन जी दिलि में बातिनी हिकिड़ी अखि थी पैदा थिए। जे ज़ाहिरी इंसान जे चहिरे में अखि आहे, ईअं मोमिन जी दिलि में अखि थी पैदा थिए ईमान क़ल्ब सां। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, हदीस पाक में ईंदो आहे, ताबुद अल्लाह कानक तराह, ऐं इंसान अल्लाह जी इबादत ईअं कर ॼण तूं रब खे ॾिसे थो, रब जी ईअं इबादत कर। इतो ॾिसण खां मुराद ईअं न आहे त हिन अखियुनि सां इंसान दुनिया मां अलाह खे ॾिसंदो, न, बल्कि उन इंसान खे अलाह जी इबादत कंदे, नमाज़ पढ़ंदे, क़ुरान शरीफ़ पढ़ंदे, ज़िक्र कंदे, हलाल पाकीज़ह ज़िंदगी गुज़ारींदे, मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत सीरत ते हलंदे, हिन खे रूहानी अहिड़ी लज़त महसूसु थींदी ॼण रब जो हिन खे दीदार, रब जो क़ुर्ब थो हासिल थिए। ताबुद अल्लाह कानक तराह, जीअं सहाबा इकराम अल्लाह जे नेक सालिमाननि जी ज़िंदगी हूंदी आहे। त ईमान क़ल्ब सां मोमिन जी दिलि में हिकिड़ी अखि थी अचे। जीअं हिन अखि जे लाइ ज़ाहिरी उन ॿाहिरी मोटर साइकिल जी रोशनाईअ जी ज़रूरत आहे ऐं उन गाॾीअ जे बत्तीअ जी ज़रूरत आहे, ईअं इंसान जॾहिं तव्हां सां ईमान आंदोसीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हाणे ईमान ऐं क़ल्ब खां पोइ इन क़ल्ब को इंसान मुस्लमान जे लाइ ॿाहिरी बातिनी रोशनाई हुजे ॿाहिरियां, उहा रोशनाई इहा आहे अलाह जो किताब क़ुरान शरीफ़ आहे। हाणे जॾहिं तव्हां असांजो तालुक़ ऐं निस्बत क़ुरान पाक सां थी पियो त क़ुरान पाक जी रोशनाईअ सां तव्हां असांखे रब जी सुञाण थींदी, क़ुरान जी रोशनाईअ सां ख़बर पवंदी त कुफ़्र छा आहे, त तौहीद छा आहे। क़ुरान जी रोशनाईअ सां ख़बर पवंदी त सुन्नत छा आहे, बिदअत छा आहे। क़ुरान जी रोशनाईअ सां ख़बर पवंदी त हलाल छा आहे, हराम छा आहे। क़ुरान जी रोशनाईअ सां ख़बर पवंदी त जन्नत जा कहिड़ा कम आहिनि, जहन्नम जा कहिड़ा कम आहिनि। क़ुरान जी रोशनाईअ सां ख़बर पवंदी त अलाह रसूल जी रज़ा कहिड़ी शइ में आहे, रब रसूल जी नाराज़गी कहिड़ी शइ में आहे। निमाज़, ज़िक्र, क़ुरान जी फज़ीलत, ज़िना, शराब, ज़ुल्म, क़त्ल, खून जी उन हीअ नहूसत तव्हां असांखे क़ुरान शरीफ़ ॿुधाईंदो। तंहिंजे करे जीअं दुनिया में इंसान खे हिकिड़े शहर खां ॿिए शहर ॾे वञण जे लाइ ॿिनि रोशनाइनि जी ज़रूरत आहे, ईअं हिन इंसान खे दुनिया में ईमान ऐं क़ल्ब खां पोइ क़ुरान पाक जी रोशनाई, मुहम्मद मुस्तफ़ा जी सीरत तय्यब जी रोशनाई ज़रूरी आहे, ताकी हिन इंसान खे जन्नत ऐं अलाह जी रज़ा नसीब, अलाह जी रज़ा नसीब थिए। हाणे इंसान क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ ज़रूरी आहे, क़ुरान पाक सां निस्बत ज़रूरी आहे। छो? हिन जे करे तव्हां असां इंसान जेके दुनिया में आहियूं, जेके रहूं था, आबाद आहियूं, इंसान ॿिनि शयुनि जी आरज़ू रखंदो आहे, चवंदो आहे ॿ शयूं मूंखे मिलनि। हिकु इंसान दुनिया में इहा शइ चाहींदो आहे त मां ख़ुशि हुजां, बीमार न हुजां, सिहत चाहींदो आहे। तंहिंजे करे
उहो गंदो पाणी मेरो पाणी जेके ढोर जानवर पखी पीअनि था तव्हां असां इंसान न पीअंदा। हालांकि जेकॾहिं तव्हां असां अलाह जी मख़लूक आहियूं, जानवर बि अलाह जी मख़लूक आहिनि, इहे हैवानात बि अलाह जी मख़लूक आहिनि, लेकिन इहो इंसान मेरो गंदो पाणी नथो पीए। जो थो मां मिलीमीटर जो साफ़ पाणी पीआं, थोरी कंहिं शइ में कख गंदु थी पवंदो आहे, मक्खी किरी पवंदी आहे, तव्हां असां न पीअंदा आहियूं, मथां सिहत ख़राबु थिए। त इंसान सिहत खे चाहींदो आहे। जेकॾहिं घर में को खाधो पीतो पियो हूंदो, भाॼी पई हूंदी 2 ॾींहंनि जी, तव्हां असां नथा खाऊं, छो त सिहत ख़राबु थी पवंदी। त हिकु इंसान जेको दुनिया में रहे थो, उनजी तमन्ना इहा आहे त मूंखे सिहत हुजे। को बि इंसान पंहिंजे लाइ बीमारी तकलीफ़ मुसीबतूं न चाहींदो आहे। ॿियो इंसान इहा शइ चाहींदो आहे त मां दुनिया में घणो अरसो रहां, 50 साल 60 साल 100 साल खां बि वधीक हुजां। तंहिंजे करे इंसान खे थोरी बि तकलीफ़ थींदी, धकु लॻी पवंदो आहे, बीमारी थी पवंदी आहे, त जल्दी डॉक्टर ॾे वेंदासीं, हकीम ॾे वञिबो। कंहिं आलिम 1 साल जे ॿारनि जी ख़िदमत में अर्ज़ु कबो आहे, साईं दुआ घुरो रब साईं असांखे सिहत आफ़ियत ॾे, क़ुर शरीफ़ पढ़ो, अलहम्द शरीफ़ पढ़ो, यासीन शरीफ़ पढ़ो, रब असांखे सिहत आफ़ियत ॾे। तव्हां असां मुस्लमान इनखे अहमियत ॾींदासूं। आम दुनिया जो इंसान जंहिंखे क़ुर सां दीन सां तालुक़ु न आहे, उहो डॉक्टर जे तरफ़ वेंदो त साईं मुंहिंजो इलाजु कर त मूंखे सिहत तंदुरुस्ती मिले। त इंसान 2 शयुनि खे चाहींदो आहे। हिकु इहा शइ चाहींदो आहे त मूंखे सिहत हुजे, ॿियो इहा शइ चाहींदो आहे त मां दुनिया में घणो अरसो रहां। लेकिन रब अहकमुल हाकिमीन दुनिया जो जेको जहान ठाहियो आहे, इहो दुनिया जो जहान आरज़ी ऐं फ़ानी आहे। कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, हर हिकु शइ ते मौत ऐं फ़नाइयत आहे। इंसान केतिरो बि सुठी ज़िंदगी गुज़ारे, सुठो लिबास पाए, सुठनि घरनि में रहे, ताईश आयश जी ज़िंदगी गुज़ारे ऐं तमन्ना इहा रखे त मां आयश सुकून सां हुजां, लेकिन सुम रददनाहु अस्फल साफ़िलीन, रब तो फरमाए असां इंसान खे कमज़ोरी नहाफ़त जे तरफ़ आणींदा आहियूं। नेठ इहो इंसान ज़ईफ़ ऐं कमज़ोर मोहताज थींदो। अहिड़े तरीक़े सां हे दुनिया जो जहान जन्नत जो या आख़िरत जो जहान न आहे, हे दुनिया आहे। दुनिया दुनूम खां मरतल आहे, वेझी शइ खे दुनिया चइबो आहे। चूंकि इंसान जॾहिं माउ जे पेट खां ईंदो आहे, पहिरियों दुनिया जो जहान आहे, पोइ आख़िरत आहे। जेका शइ पोइ ईंदी उनखे आख़िरत चइबो आहे। त जेकॾहिं आख़िरत जो जहान हमेशह आहे, दुनिया जो जहान आरज़ी आहे, त इंसान केतिरो बि भलो खाए, केॾो बि भलो सोचे, आख़िर हिन ते मौत ऐं फ़नाइयत आहे। हाणे थोरो सम्झिजो, जॾहिं इंसान फौत थो थिए त इंसान ख़तमु नथो थिए, रुकिजी नथो वञे इंसान। उनजो मिसाल सम्झो, इहे अलॻि अलॻि हिकिड़ा जहान आहिनि, हिकिड़ियूं अलॻि ज़िंदगियूं आहिनि। हिकिड़ो इंसान आहे, हिकिड़े महल में आयो आहे, बंगलो आहे, उन बंगले में हिकिड़ो कमिरो, वरी उनखां निकितो ॿियो कमिरो, वरी उनखां निकितो टियों कमिरो, वरी उनखां अॻिते वियो चौथो कमिरो, हेॾो बि दरवाज़ो, वरी हुन कमरे में आयो अंदरि दरवाज़े में, वरी ॿियो कमिरो, वरी टियों कमिरो, वरी चौथो कमिरो, ईअं हिन कमरे मां हुन कमरे में, हुन कमरे में, हुन कमरे में, जे दरवाज़ा आहिनि, हुजरा आहिनि, कमरा आहिनि। इंसान जो बि सफ़र ईअं आहे। कॾहिं इहो इंसान ईअं हुयो जो उन हिन जो वजूद न हो, वरी रतु ठहियो, वरी गोश्त बणियो, वरी अलॻि युसव्विरुकुम फिल अरहाम, माउ जे पेट जे कमरे में हो। वरी रब अहकमुल हाकिमीन शहनशाह बादशाह हिन खे माउ जे पेट जे कमरे खां कढी हिन खे दुनिया जे हुजरे कमरे में आंदो आहे। ये दुनिया जो कमरो आहे हिकिड़ो। इन दुनिया जे कमरे खां पोइ इंसान ख़तमु न आहे, वरी हितो आलम में बरज़ख ॿियो हिकिड़ो जहान आहे, उन जहान जे कमरे में हले पियो। वरी इहो इंसान उते ख़तमु नथो थिए, वरी इन इहे खां पोइ अॼो आलम में आख़िरत आहे। अलाह जे आॾो पेशी थींदी, रब जे आॾो हाज़िरी थींदी। उन खां पोइ आख़िरी हिकिड़ो कमिरो आहे जंहिंखे जन्नत या जहन्नम चइबो आहे, जंहिंखे जन्नत या जहन्नम चइबो आहे। जेकॾहिं इंसान ईमान कलमो नेक अमल कया त जन्नत वारे कमरे में पहुचंदो। जेकॾहिं इंसान कुफ़ुर शिरक ज़िना मौसूगी गंदगी ज़ुल्म ज़्यादतियूं अलाह रसूल जे हुक्मनि जी नाफ़रमानी कयईं त जहन्नम वारे उन पलीत कमरे में पहुचंदो। तंहिंजे करे इंसानो जीअं दुनिया में हिकिड़े कमरे खां ॿियो कमिरो टियों कमिरो, ईअं इंसान जो ईअं सफ़र आहे। जॾहिं सफ़र आहे त इंसान दुनिया में हमेशह न आहे। अलाह साईं इंसान जे लाइ मोमिन जे लाइ असुल ज़िंदगी आख़िरत जी चाही आहे, जन्नत जी ज़िंदगी आहे। त इहो इंसान जन्नत में पहुचे।
कंहिं तरीक़े सां इनखे अलाह जी रज़ा मिले, रब जो कुर्ब मिले। हाणे उन जे लाइ सम्झिजो, जीअं अलाह जी ज़ात हमेशह आहे, रब जे मथां मौत न आहे। अल हय्यु अल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, जेको अलाह हमेशह ज़िंदा, हमेशह क़ाइम, जेको मौत खां ऊंघ खां पाक आहे। थोरो सम्झिजो, अलाह कहिड़ी हस्तीअ खे चइबो आहे क़ुर शरीफ़ जे अंदरि। जेतिरो तव्हां असां गौर फ़िकुर कंदासीं, आलिम सगोरा नेक साले बाना तव्हां असांखे तालीम ॾींदा त अलाह जी इबादत कयो, निमाज़ पढ़ो, क़ुर पढ़ो, ज़िक्र कयो, रब जी इबादत बंदगी कयो। अलाह कहिड़ी हस्ती आहे? उलमा था फरमाइनि, अलाह उन हस्तीअ खे चइबो आहे जंहिंमें ॿ ख़ूबियूं, ॿ कमाल हुजनि। हिकिड़ो इहो कमाल आहे अलाह जी हस्तीअ में त रब अहिड़ी शइ खे ठाहे जंहिंखे मख़लूक न ठाहे सघे। जीअं अलाह से इंसान ठाहियो आहे, रत खे कीअं अलाह से ठाहियो, गोश्त खे कीअं ठाहियो आहे, इंसान जे अंदरि हॾा कीअं रखिया अथई, उन में अखि कीअं रखियईं, उज़वा कीअं रखियईं, अहिड़ी शइ सभु इंसान यूरोप जा गैर मुस्लिम जेके दुनिया पैसे ते नाज़ था करनि, गॾिजी करे ईअं इंसान ठाहिनि जीअं अलाह ठाहियो आहे, ईअं अखि ठाहिनि जीअं अलाह ठाही आहे, ईअं उज़वा ठाहिनि जीअं रब ठाहिया आहिनि, ईअं रत ठाहिनि जीअं रब रत ठाही आहे। पूरी इंसान ज़ात गॾिजी करे अचनि, अलाह जे तख़लीक़ वांगुरु का शइ नथा ठाहे सघनि। जीअं अलाह से सिज ठाहियो आहे, दुनिया केॾी तरक़ी कई आहे, भला ईअं सिज वांगुरु हिकिड़ो ॿियो सिज इंसान ठाहिनि, नथा ठाहे ॾेखारनि। तंहिं करे इंसान अलाह उन हस्तीअ खे चइबो आहे जेका अहिड़ी शइ ठाहे जेका मख़लूक न ठाहे सघे। ऐं इंसान जेका शइ ठाहींदो आहे उहो हर हिकिड़ो ठाहे वेंदो। मोटरसाइकिल ठाहे त ॿी बि मोटरसाइकिल अची वई, हिकिड़ी कार ठाहे त ॿी बि कार अची वई। अजीब अजीब उन जूं डिज़ाइनूं बांडल आहिनि, लटो कपिड़ो आहे अजीब, जाइन जा नक्शा अजीब, त इन जे करे उहे तव्हांखे समय शयूं मिलंदियूं। जाइन जा नक्शा समय मिलंदा, मोटरसाइकिलनि जी डिज़ाइन समय मिलंदियूं, गाॾियुनि जा नक्शा समय मिलंदा, लटे कपिड़े जी डिज़ाइन समय मिलंदी। इहा इंसाननि जी तख़लीक़ वजूद आहे, इंसान जंहिंखे शइ ठाहे थो। लेकिन शहनशाह बादशाह रब अहकमुल हाकिमीन जंहिंखे ठाहियो आहे, मख़लूक उनखे नथी ठाहे सघे। इन हस्तीअ खे अलाह चइबो आहे, इन हस्तीअ खे अलाह चइबो आहे। तंहिंजे करे क़ुर शरीफ़ अलाह जो तारीफ़ कराईंदो, बदीउस समावात वल अर्ज़, आसमाननि ज़मीननि खे नए सिर पैदा कंदड़, लिल्लाहि मुल्कु समावात वल अर्ज़, उन अलाह जी बादशाही आहे आसमान ज़मीननि ते। उहो अल्लाह अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशन, जंहिं ज़मीन खे पैदा कयो, वस्समाअ बिनान, जंहिं आसमान जे मथां अहिड़ी अज़ीम शइ रखी, फ़अख़रज बिही मिन समरात रिज़्क़न लकुम, जंहिं रब सां मींहं ऐं बारिशूं वसायूं तव्हांखे रिज़्क़ रोज़ी मिले थो। फला तजअलू लिल्लाहि अंदादा, अहिड़े रब करीम महिरबान सां गॾु कंहिंखे शरीक न कयो। त अलाह अहिड़ी शइ खे चइबो जेके अहिड़ियूं शयूं ठाहे जेका मख़लूक न ठाहे सघे। ॿियो अलाह उन हस्ती खे चइबो आहे जंहिंखे हिकु ई वक़्त में ॿई सिफ़तूं हुजनि। मसलन तव्हां असां इंसान आहियूं, हैवानात आहिनि, जानवर आहिनि, फ़क़ीर, तव्हां असांजे अंदरि ॿ शयूं आहिनि। कहिड़ियूं? या इंसान जी कैफ़ियत प्यार मुहबत जी हूंदी आहे, कॾहिं ॾिसो बचड़नि सां प्यार थो करे, मुहबत थो करे, शफ़क़त थो करे। या इंसान जी कैफ़ियत गुस्से कावड़ जी हूंदी आहे। इंसान इन्हनि ॿिनि कैफ़ियतुनि में हलंदो आहे। अब हिन में ॿारनि खे हक़ परे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम। त मुस्लमान भाइरो अर्ज़ु पिया कयो त इंसान जी कैफ़ियत या प्यार मुहबत जी हूंदी आहे, या गुस्से कावड़ जी हूंदी आहे, या इंसान कावड़ में हूंदो, गुस्से में हूंदो आहे। हाणे जॾहिं इंसान प्यार मुहबत जी कैफ़ियत में हूंदो आहे, उन वक़्त में हिनखे कावड़ हुजे न थींदो। वरी जॾहिं इंसान गुस्से में कावड़ में हुजे, कावड़ जी कैफ़ियत में इंसान में प्यार शफ़क़त मुहबत हुजे, नथो थी सघे। इहो मख़लूक में आइबो आहे। जे प्यार मुहबत जी कैफ़ियत में हूंदो, हालत में हूंदो, त गुस्से कावड़ जी कैफ़ियत न हूंदी। जे गुस्से कावड़ जी कैफ़ियत में इंसान, जानवर, पखी, हैवानात मां जेका शइ हूंदी, त वरी उन में प्यार मुहबत न हूंदो आहे। लेकिन रब अहकमुल हाकिमीन अल्लाह उहो शहनशाह बादशाह आहे
जंहिं वक़्त में रब जी ज़ात में प्यार मोहब्बत है, साॻे ई वक़्त में, साॻी घड़ी में, साॻे सेकंड में अल्लाह जी ज़ात में गुस्सो ऐं कावड़ बि आहे। जंहिं हस्तीअ में ॿई कमाल हिक ई वक़्त में हुजनि उन हस्तीअ खे अलाह चइबो आहे, उन हस्तीअ खे अलाह चइबो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अमा खां पहिरियां बनी इसराईल क़ौम में ॿ शख़्स आहिनि। हिकिड़ो शख़्स दरियाह जे कपर ते वेठो आहे, अहिड़ो रब जो प्यारो बानो आबिद जो मथां आसमान खां जुड़ छांव करे बीठो अथसि। लेकिन हिकिड़ो ॿियो गुनहगार, हिकिड़ो आम इंसानु आहे, उनखे ख़्यालु थियो त जॾहिं हे नेक दीनदार माण्हू वेठो आहे, छो न मुंहिंजी घड़ी इन सां गुज़रे। जी तव्हां आम इंसान क़ुर पाक जे जलसे में आया हो, जॾहिं हिते क़ुर शरीफ़ पढ़बो, आलिम सगुरा ईंदा, नेक सालिया बाना ईंदा, महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यब बयानु कंदा, सहाबा अहल बैत जो तज़किरो कंदा, क़ुर शरीफ़ पढ़बो, आख़िरत जूं ॻाल्हियूं थींदियूं, असांजो ईमान ताज़ो थी पवंदो। जॾहिं उहो होटल ते वञी वेहा, ओताक बेठक घर में वेठो हुजां हा, भलो आहे त छो न मुंहिंजी इहा घड़ी क़ुर पाक जी मजलिस में गुज़रे। त ईअं ई उहो हिकिड़ो गुनहगार इंसानु ख़्यालु खणी आयो त मां हिन दीनदार सां गॾु वेहा। जॾहिं वेझो वेठो त उन आबिद दीनदार खे दिलि में नफ़रत थी पई त अहिड़ो गुनहगार इंसानु मुंहिंजे भिक सां अची वेठो आहे। लेकिन गुनहगार खे नफ़रत न हुई, हिन आबिद खे नफ़रत थी पई त नफ़रत जे करे अलाह जे तरफ़ां फ़ैसिलो थियो त हाणे इन आबिद जूं नेकियूं रायगान चट थी वयूं ऐं उन गुनहगार खे अलाह से गुनाहनि खे माफ़ु कयो। हाणे झुड़ गुनहगार जे मथां साॻे वक़्त में जेको गुनहगार माण्हू हो, अलाह जे तरफ़ां रहमत प्यार मोहब्बत जो फ़ैसिलो थिए थो। जेको आबिद नेक प्यारो माण्हू हो, लेकिन उन नफ़रत कई, इंसान खां बुग़्ज़ हसद रखियईं, हसद कीने बुग़्ज़ जे करे अलाह साईं हिन जे नेकिन जी परवाह न कई। हिन जे लाइ रब साईं जहन्नम जो फ़ैसिलो कयो। साॻे वक़्त में रब जी ज़ात आहे, गुनहगार जे लाइ प्यार मोहब्बत जो फ़ैसिलो थो थिए। उन आबिद ऐं नेक दीनदार जे लाइ जहन्नम गुस्से कावड़ जो फ़ैसिलो थो थिए। इहा रब जी ज़ात आहे जंहिंमें ॿई ख़ूबियूं हिक ई वक़्त में आहिनि। तंहिंजे करे इंसानो छो न अहिड़े अलाह सां तालुक़ रखूं जंहिं रब जी ज़ात में एॾा वॾा कमाल आहिनि। त इंसानो अर्ज़ु पए कयो, अलाह जी ज़ात हमेशह, जन्नत हमेशह, जन्नत बि हमेशह आहे, आख़िरत हमेशह आहे, अलाह जूं सिफ़तूं हमेशह आहिनि। हाणे तव्हां असां दुनिया में आयासीं, इंसान इहो चाहींदो आहे त भलो कपिड़ो पायां, सुठो लिबास पायां, सुठो मां सुठी मुंहिंजी ज़िंदगी हुजे, दुनिया जूं नेमतूं हुजनि, मां सिहतमंद रहां, मां ख़ुशि रहां, मां चङो अरितो रहां। लेकिन अलाह से दुनिया में तव्हां असांखे क़ुर पाक जहिड़ी दौलत ॾिनी आहे। जॾहिं इंसानु क़ुर शरीफ़ सां तालुक़ थो रखे, जॾहिं उन मुस्लमान मर्द औरत जो बचिड़ो क़ुर शरीफ़ थो पढ़े त अलाह जी सिफ़त उन इंसान बचिड़े जे सीने में अची वई, अलाह जी सिफ़त उन जे सीने में अची वई। जीअं रब हमेशह, जीअं आख़िरत हमेशह, जीअं जन्नत हमेशह, अलाह जूं सिफ़तूं हमेशह, उहो अलाह समद, उहो अलाह लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, उहो अलाह अल हय्यु अल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सनतुन वला नौम, उहो अलाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, उहो अलाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। जंहिं रब जूं अहिड़ियूं सिफ़ात आहिनि, इहे सिफ़तूं हमेशह दाइमी आहिनि। तीअं अलाह जो किताब क़ुर शरीफ़ तबर्रक बिल क़ुरान फ़इन्नहु कलामुल्लाह, अलाह जो गुफ़्तगू आहे। अलाह जो जॾहिं गुफ़्तगू थियो त रब जी सिफ़त थियो। जॾहिं अलाह जी सिफ़त इंसान जे सीने में अचे थी, ॿारड़े जे सीने में अचे थी, इन नियाणीअ जे सीने में अचे थी, इन इंसान जे सीने में अचे थी, त जीअं अलाह हमेशह जंहिं इंसान जे अंदरि क़ुर पाक आयो, इहो इंसान बि इन जन्नत में आख़िरत जी ज़िंदगी नेमतुनि में हमेशह ई हमेशह हो, जन्नत में हमेशह ई हमेशह हो। बल्कि अञा आम सम्झो, तव्हां लिखियल पढ़ियल बाशऊर इंसान हो, लिखियल पढ़ियल बाशऊर इंसान हो। इंसान हो दुनिया जे अंदरि तव्हां असां ॾिसूं था, हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके आरज़ी आहिनि, फ़ानी आहिनि, लेकिन उन्हनि खे असां ॾिठोसीं त उहे शयूं जॾहिं दुनिया जे इंसाननि ग़ैर मुस्लमान उन्हनि खे उहो केमिकल हयो त उहे शयूं चङो अरसो हलणु लॻियूं, चङो अरसो रहणु लॻियूं। मसलन जीअं इंसान आहे, जॾहिं हिन जो साहु थो निकिरे, साह निकिरण खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ हिन जे जिस्म मां बदबू थी पई आहे, तॾहिं शरीयत जो हुकुम आहे हिनखे जल्दी दफ़नायो, जल्दी दफ़नायो, हिन जिस्म मां बदबू थी पवंदी, धप थी पवंदी।
हाणे चीन जा इंसान आहिनि, गैर मुस्लिम आहिनि, इन इंसान जे लाश मैयत जनाज़े खे माखीअ में रखियो 100 साल खां पोइ 100 साल गुज़रण खां पोइ उनखे ॿाहिरि कढियो त इंसान जे जिस्म मां बदबू धप नथी अचे। हुननि बाक़ीअ जे केमिकल में इंसान जे जिस्म लाश मैयत जनाज़े खे रखियो त जनाज़ो सही सालिम पियो आहे, उन मां बदबू धप नथी थिए, उनजो उज़वा जिस्म सही सालिम पियो आहे। चाइना जा इंसान आहिनि, मुस्लमान न आहिनि, गैर मुस्लिम आहिनि। ईअं यूरोप जो अंग्रेज़ आहे, सूफ़ कमज़ोर बि आहे, लेकिन उन्हनि अंग्रेज़नि इन सूफ़ खे केमिकल हयो वण खां ॿाहिरि कढी स्टोर में रखियऊं, केमिकल हणी त 400 साल ताईं सूफ़ पियो आहे, लेकिन उन में को दाग़ धॿो ऐब नथो थिए। सम्झिजो इंसान हो, ख़ैरपुर जे अंदरि रहंदड़ इंसान हो, अॼु तोखे मूंखे क़ुर पाक जी ख़बर कोन्हे त क़ुर शरीफ़ कहिड़ी नेमत आहे, अलाह जो सजदो निमाज़ कहिड़ी नेमत आहे, रब जो ज़िक्र कहिड़ी नेमत आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत कहिड़ी वॾी नेमत आहे, ईमान कलमो इस्लाम कहिड़ी वॾी नेमत आहे। इंसान हो, हाणे गैर मुस्लिम उन इंसान मैयत जनाज़े खे माखीअ में रखियऊं, 100 साल ताईं सही पियो आहे, उन में धप ऐब नथो थिए, उहो सूफ़ कमज़ोर हो। गैर मुस्लिम अंग्रेज़ उनखे केमिकल हयो त 400 साल ताईं सूफ़ सही सालिम पियो आहे, उन में ऐब नुक्स नथो थिए, धप नथी थिए, उहो खाइण में बिल्कुलु सही लज़त आहे। ईअं रब अहकमुल हाकिमीन, उन शहनशाह बादशाह, इहो इंसान जेको दुनिया में आयो, हे आरज़ी हुयो, अल्लाह से हिनखे क़ुर पाक जहिड़ी देन हिनखे नेमत ॾिनी। हाणे जॾहिं इंसान क़ुर शरीफ़ थो पढ़े, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन। हाणे इन इंसान जे सीने में क़ुर जो केमिकल आयो, इन बचड़े जे सीने में क़ुर पाक जो केमिकल आयो, इन नवनिहाल बचड़नि जे सीननि में क़ुर जो केमिकल आयो, सहाबा जे सीननि में मोहम्मद मुस्तफ़ा जी सोहबत सां क़ुर जो केमिकल आयो। हज़रत इमाम हसन हुसैन जी ज़िंदगीअ में क़ुर पाक जो केमिकल हो। बीबी नफ़सिया रहमतुल्लाह अलैहा हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जे ख़ानदान जी साले औरत आहे, जेका सुबुह शाम क़ुर पाक जो ख़त्म कढे, उन जे जिस्म वजूद जे अंदरि क़ुर जो केमिकल आहे। उन हज़रत इमाम बुखारी, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा, हज़रत इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इहे आइम्मा मुहद्दिसीन, उन्हनि पंहिंजे दुनिया जी क़ीमती ज़िंदगीअ में क़ुर जो केमिकल उन जे सीने खे लॻो। हज़रत हमादुल्लाह हालिजी खे क़ुर जो केमिकल आहे, हज़रत ताज महमूद अमरोटी खे क़ुर जो केमिकल आहे, उन्हनि आलिमनि दीनदारनि सालिहनि खे क़ुर जो केमिकल आहे। जंहिं इंसान खे क़ुर जो केमिकल रंग लॻंदो वेंदो, इहो इंसान जन्नत में हमेशह ई हमेशह। जेकॾहिं अंग्रेज़ हिकिड़ो सूफ़ खे केमिकल हणे त सूफ़ 400 साल ताईं सही पियो आहे। चाइना जो गैर मुस्लिम इन इंसान खे माखीअ जे अंदरि रखे त 100 साल ताईं सही पियो आहे, पोइ उहो शहनशाह बादशाह रब अहकमुल हाकिमीन तो मां आम इंसाननि खे क़ुर जो केमिकल रंग हणे त पोइ छा इंसान जन्नत में नथो रही सघे? इंसान जन्नत में हमेशह ई हमेशह हूंदो। इन जे करे क़ुर पाक सां ताल्लुक़ रखिणो आहे, क़ुर शरीफ़ सां निस्बत रखणी आहे, ताकी तव्हां असां इंसाननि जी असुल ज़िंदगी जन्नत आहे, असुल घर जन्नत आहे, असुल सफ़र उन जन्नत आख़िरत ताईं आहे। हाणे तव्हांखे जन्नत आख़िरत जो घरड़ो तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हांखे क़ुर जो केमिकल हूंदो। हाणे ही मदारिस दीनी आहे, इहे उलमा दीनदार तव्हां असांजे महलनि में मस्जिदनि में बचड़नि खे क़ुर शरीफ़ था पढ़ाइनि, ताकी हिननि मुस्लमाननि जे बचड़नि नव निहालनि खे क़ुर पाक जो रंग केमिकल हुजे, ताकी हिन जा बचड़ा, हिननि जी औलाद जन्नत जे नेमतुनि में हमेशह ई हमेशह। तंहिंजे करे इंसान क़ुर शरीफ़ वॾी नेमत आहे, क़ुर पाक वॾी नेमत आहे। ऐं ॿी नेमत अञा जेकॾहिं क़ुर शरीफ़ जे फज़ीलतुनि ते मां बयानु कयां त घणो कुझु अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु थो करे सघां। तंहिंजे करे ॿी नेमत अल्लाह से तव्हां असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अता फ़रमाए। थोरो सम्झिजो, तव्हां असां इंसान हो, अल्लाह से अक़ुल जी नेमत ॾिनी आहे। तंहिंजे करे रब साईं फरमायो, उहो इंसान सम्झ हासिल कंदो जंहिंमें अक़ुल ऐं फ़हम हो। रसूल पैगम्बर हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ख़ातमुन नबिय्यीन हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं अल्लाह से रसूल पैगम्बर मोकिलिया। रसूल जो मक़सदु छा आहे? आम इंसान जो उस्ताद को न को दुनिया में उस्ताद हूंदो आहे। मौलाना फैज़ुल्लाह साहब सुठो आलिम दीन आहे,
महल्ले में दीन जी ख़िदमत करे थो हिन जे मथां उस्तादनि जी महिनत आहे को मुर्शिद चङो को अबो चङो को उस्ताद मुरबी चङो कंहिंजी सोबत चङड़ी इंसान जी ज़िंदगी भली थी पवंदी आहे लेकिन रसूल पैगम्बर जो उस्ताद रब अहकमुल हाकिमीन पाण हूंदो आहे उन जो उस्ताद को इंसान न हूंदो आहे लेकिन रसूल जी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे रसूल पैगम्बर जी ज़िंदगी जो मक़सदु आहे हिदायतुल ख़ल्क़ इंसाननि खे हिदायत मिले उहे इंसान जेके कुफ्र में शिरक में ज़िना में गंदगी में राग में मौसूकी में गफ़लत में आहिनि इहे इंसान अल्लाह जी इबादत करनि इन्हनि में रब जो सजदो अचे इन्हनि में क़ुरान जी तिलावत हुजे इन्हनि में मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत अचे रसूल जी ज़िंदगी इहा आहे तंहिंजे करे रसूल जो मक़सदु आहे हिदायतुल ख़ल्क़ इंसाननि खे हिदायत अचे हाणे हिदायत जे लाइ रसूल सां मुहबत ज़रूरी आहे उहा उम्मत उहे इंसान उहे सहाबी सॻोरा उहे कलमे गो इंसान जंहिंजे दिलि में मुहम्मद मुस्तफ़ा सां मुहबत थी पए मुहबत जे लाइ शर्त आहे अख़लाक ऐं सीरत हुजे अख़लाक भलो हूंदो सीरत भली हूंदी त इंसान मुहबत रखंदा तंहिंजे करे रब महबूब मुस्तफ़ा खे उहो ख़ुल्क़ अज़ीम सां नवाज़ियो जो अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो इन लक लअजरन गैर ममनून ऐं महबूब मुस्तफ़ा तुंहिंजो अजर सवाब अणखुटा छो इन्नक लाला ख़ुल्क़िन अज़ीम तूं अज़ीम अख़लाक़नि वारो तुंहिंजा अख़लाक घणा आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक छा आहिनि सफ़वान बिन उमय्या मके जो सरदार आहे पंहिंजे ग़ुलाम बाने हिबार बिन असवद खे चयईं त वञ नऊज़ बिल्लाह मिन्हा पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तूं क़त्ल करे अच तूं मारे अच तोखे मां दुनिया सां नवाज़ींदुमि हिबार अचे थो लेकिन हुनजा इरादा पूरा न थिया हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिबार तूं चङे ख़्याल सां न आहे तूं पलीत इरादे सां आहे लेकिन उन अल्लाह मां मुहम्मद मुस्तफ़ा जी हिफ़ाज़त कई आहे अॼु मुहम्मद मुस्तफ़ा तोखे माफ़ु था कनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माफ़ु कयो इन ख़ूबीअ खे ॾिसी हिबार कलमो पढ़ी मुस्लमान थी पियो जॾहिं मुस्लमान थियो हाणे मको पाक फतह थियो फतह मके जे मौक़े ते सफ़वान बिन उमय्या मके जो सरदार मको थो छॾे हिबार आयुसि सफ़वान छो थो मको छॾे चई जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ु साज़िशूं कयूंसीं मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु उन्हनि खे शहर फतह थी मिलियो आहे हाणे